नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं त कोरोना वायरस जी पखेड़ में इज़ाफ़े बावजूदि शहरनि SOPs ते अमल नाहे कयो। सिंध में हर रोज़ जेके कोरोना जा केसिस वधी रहिया आहिनि। उन हवाले सां अव्हांखे ॿुधायूं नाज़रीन अॼु कराची में कोरोना जा केस वधण बाद 4 ज़िलनि में स्मार्ट ऐं ॿिनि में माइक्रो लॉकडाउन लागू करण जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे। अव्हांखे इन हवाले सां ॿुधायोसीं कोरंगी ऐं मलीर ज़िलनि में माइक्रो लॉकडाउन लागू थींदो, जॾहिं त कमिश्नर कराची डिप्टी कमिश्नर्स खे हेल्थ ऑफिसर सां मुशावरत जी हिदायत बि करे छॾी आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं नाज़रीन जेके सिंध में कोरोना जा केसिस वधी रहिया आहिनि। सखर में अॼु 10 शागिर्दनि खे कोरोना जी तस्दीक बाद गर्ल्स कॉलेज खे 15 ॾींहनि लाइ बंदि कयो वियो, जॾहिं त हैदराबाद जे सिविल अस्पताल में कोरोना विघे पीरसन समेत 3 ॼणा फौत थिया आहिनि। सिंध में कोरोना जा हाञा जारी आहिनि ऐं हर रोज़ केसिस जेके आहिनि उन्हनि में वाध थी रही आहे, छाकाणि त जेके शहरी आहिनि उहे SOPs ते अमल न पिया कनि। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन इन हवाले सां सुभाणे सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि स्टीयरिंग कमेटी जो इजलास बि थींदो, जंहिंमें स्कूलनि बाबति कुझु अहम फ़ैसिलनि जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया सिंध में कोरोना जा हाञा जारी आहिनि ऐं हर रोज़ जेके कोरोना जा केसिस आहिनि उन्हनि में वाध थी रही आहे। कोरोना वायरस जी इन पखेड़ में इज़ाफ़े बावजूदि शहरी जेके आहिनि उहे SOPs ते अमल न पिया कनि। कराची में जेके केसिस वधी रहिया आहिनि कोरोना जा, उन खां पोइ कराची जे 4 ज़िलनि में स्मार्ट लॉकडाउन, जॾहिं त 2 में माइक्रो लॉकडाउन लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधायो नाज़रीन सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे स्कूलनि तोड़े जेके कॉलेजिस आहिनि उन्हनि में शागिर्दनि खे कोरोना जी तस्दीक थी रही आहे। सखर में बि अॼु 10 शागिर्दनि खे कोरोना जी तस्दीक बाद गर्ल्स कॉलेज 15 ॾींहनि लाइ बंदि कयो वियो आहे। ऐं इन ई हवाले सां तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि सुभाणे स्टीयरिंग कमेटी जो इजलास तलब कयो वियो आहे, जंहिंमें स्कूलनि बाबति अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। इन ई समूरे मामले ते ॻाल्हायूं था। गस्टा अॻवान अशरफ कासकली साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम अशरफ कासकली साहब। वरी महिरबानी जी अशरफ कासकली साहब अव्हांखे ॼाणणु चाहींदासीं हिकु त जेके कोरोना जा केसिस वधनि पिया उन बावजूदि शहरी SOPs ते अमल त न पिया कनि, पर सुभाणे जेको ही इजलास तलब कयो वियो आहे तालीम वारे सूबाई वज़ीर जी सदारत हेठि, अव्हां छा पिया सम्झो त ही जेको इजलास आहे उन में स्कूलनि जे हवाले सां बि कुझु अहम फ़ैसिला कया वेंदा? स्कूल अॻे 6 महीना सिंध जा तालीमी इदारा पूरे पाकिस्तान जा बंदि, पर जंहिंमें सिंध जा तालीमी इदारा बंदि हुया ऐं जंहिंजे करे एजुकेशन डिस्टर्ब रही। जेसिताईं COVID-19 जो तालुक आहे त गवर्नमेंट जे तरफ़ां जेके SOPs जे लाइ मास्क सैनिटाइज़र वग़ैरह या इदारनि में जेको अकोमोडेशन जो सिस्टम आहे, असांजे सरकारी इदारनि में नंढा नंढा कमरा आहिनि, 100 ॿार जेकॾहिं वेहनि त उहो कीअं प्रॉब्लम थींदो। गवर्नमेंट खे पहिरियां अकोमोडेशन ऐं SOPs जो जेको मटीरियल मुहैया करणु खपे उहो सही नमूने सां कोन्हे। वाक़ई कोविड इदारनि में वधी रहियो आहे। गस्टा इदारनि जे बंदि करण जे हक़ में कोन्हे। असां चाहियूं था त इदारा बिल्कुलु हलनि, SOPs ते अमल कंदासीं, पर गवर्नमेंट खे घटि में घटि उहो कोऑपरेशन करणु खपे न। बिल्डिंगूं सरकारी इदारनि जूं ख़स्ता हालतूं जिते ॿारनि खे वेहारे सही नमूने सां असां नथा सघूं। त अशरफ कासकली साहब अव्हां छा था सम्झो जेकॾहिं ही स्कूल ईअं हलंदा रहिया ऐं इन्हनि कोरोना जे केसिस में वाध थी ऐं हुकूमत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो त स्कूल बंदि कया वेंदा, अव्हां हिन फ़ैसिले जे हक़ में न हूंदा? असां चऊं था त जेकॾहिं गवर्नमेंट फैसिलिट नथी करे त पोइ इदारा बंदि थियणु खपनि, पर जे गवर्नमेंट खे अरेंज करणु खपे इन्हनि सभिनी शयुनि जो, सिर्फ़ु मीडिया ते न, असांखे फिज़िकली इहे सभु शयूं अवेलेबल कनि इदारा सां हलाइण लाइ तयारु हो। पर जेकॾहिं का बि शइ नथी मिले, फर्नीचर बि न हुजे ऐं मास्क बि न हुजे, सैनिटाइज़र बि न हुजे, पोइ त यकीनन ही कोविड वधंदो, नंढा मासूम ॿारनि उहे डिस्टर्ब थींदा, बिल्कुलु ईअं थींदो। ठीकु आहे अशरफ कासकली साहब, अव्हां असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। PTLF अॻवान आहिनि इंतज़ार छलगरी साहब बि असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम इंतज़ार छलगरी साहब। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी अव्हां जी। इंतज़ार छलगरी साहब, अव्हां खां इहो ॼाणणु चाहींदासीं हिकु त सुभाणे स्टीयरिंग कमेटी जो इजलास तलब कयो वियो आहे जंहिंमें स्कूलनि बाबति अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। हिन वक़्तु अशरफ कासकली साहब जेके गस्टा अॻवान आहिनि उहे बि असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। संदन चवणु आहे त ही जेकॾहिं स्कूल जेके आहिनि उहे अॻु ई 6 महीना बंदि रहिया, अॻु ई तालीम जो वॾो नुक़सानु थियो आहे। जेकॾहिं स्कूल बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो त उन जे हक़ में इन्हनि जो इहो जेको फ़ैसिलो आहे उन्हनि जी हिमायत उहे न कंदा? इहो साईं जन जो पंहिंजो इंफ़रादी या उन्हनि जो संदन तंज़ीमी नुक़्ते नज़र आहे
असीं सम्झूं था त तालीम बिल्कुलु सभ खां वधीक अहम आहे, पर उन खां वधीक इंसानी ज़िंदगियूं अहम आहिनि। जेकॾहिं सिंध सरकार स्कूल ते अमल कराए हा या स्कूलनि जे अंदरि जेके घुर्बल ज़रूरतूं आहिनि, मास्क आहे, सैनिटाइज़र आहे, या पंहिंजो वेहण जी गुंजाइश लाइ फर्नीचर आहे, ॿियूं सभु शयूं जेकॾहिं प्रोवाइड करे सघे हा त असीं सम्झूं था त पोइ त ठीकु आहे, असां इन लॉकडाउन जे बावजूदि स्कूलनि जे खुलियल रहण जा हिमायती आहियूं। पर जेकॾहिं इहे के बि शयूं न आहिनि त असीं सम्झूं था त तालीम बि ॿारनि जे लाइ आहे। छो ॿार असांजे सॼे तालीम जो महवर आहे, मर्कज़ आहे, उहो न्यूक्लियस आहे। जेकॾहिं उनजी ज़िंदगी रिस्क ते हूंदी, ख़तरे ते हूंदी त असां तालीम जो जेको नुक़सानु आहे उहो वक़्ती तौर ते बर्दाश्त करे सघूं था, पर ज़िंदगियुनि जो नुक़सानु बर्दाश्त न करे सघंदासीं जेकॾहिं सिंध सरकार पूरी दयानतदारी सां सिहत खाते जी मुशावरत सां कंहिं बि क़िस्म जो को बि फ़ैसिलो करे थो त असां गवर्नमेंट जी पॉलिसी खे फॉलो कंदासीं। त इंतज़ार चलकरी साहब, अवां जूं तजवीज़ूं कहिड़ियूं हूंदियूं जेकॾहिं स्कूल जेके आहिनि उहे हिकु त इहो बि इम्कान आहे त ही जेके इजलास आहे उन में जेके स्कूल्स आहिनि उन्हनि खे ऑनलाइन एजुकेशन ॾिनी वञे, अवां छा था सम्झो त इहा ऑनलाइन एजुकेशन जेकी आहे उहा त शागिर्दनि लाइ छा एतिरी फ़ाइदेमंद हूंदी या उन हिसाब सां उन्हनि खे उहा तालीम मिली सघे थी जेका उन्हनि खे रेगुलर स्कूल में मिले थी? उहो बिल्कुलु सही आहे, पर दुनिया जे अंदरि जेके मुरवज तालीम निज़ाम आहे उन में हिकिड़ो फ़ासिलाती निज़ाम तालीम बि आहे, या साइबर एजुकेशन बि आहे, नेट एजुकेशन बि आहे, ऑनलाइन एजुकेशन बि आहे, हीअ सॼी जेके आहिनि। पर असां वटि हिन महिल एजुकेशन डिपार्टमेंट में 4 अहिड़ा खाता आहिनि जेके IT डिपार्टमेंट सां वास्तो रखनि था, जंहिंमें मॉनिटरिंग एवाल्यूएशन वारा आहिनि, डेटा सेंटर वारा आहिनि, HR वारा आहिनि, RSU आहे। इहे सभु जेकॾहिं गॾिजी अहिड़ो को मैकेनिज़म ठाहिनि ऐं असांखे ऑनलाइन एजुकेशन जे हवाले सां क्लासिस शुरू कनि ऐं इहो ॿारनि खे या उस्तादनि खे इन क़िस्म जी का अहिड़ी सहूलियत ऐं तरबियत ॾियनि त मां नथो सम्झां त ऑनलाइन एजुकेशन ओतिरो त खणी पंहिंजो रिज़ल्ट न ॾेई सघंदी, एतिरी इफेक्टिव न थींदी जेतिरी जेका आहे बराह रास्त डायरेक्ट क्लासरूम जी एजुकेशन आहे उहा वधीक इफेक्टिव आहे। असीं मञूं था पियो त डायरेक्ट इंटरेक्शन आहे उस्ताद जो, शागिर्द जो ऐं पंहिंजो लर्निंग ऐं पंहिंजो टीचिंग इहो ॿई त्रास जे करे गॾु हलंदा। पर उनजे बावजूदि अहिड़ी सूरत हाल में ऑनलाइन एजुकेशन में असांजे सभिनी इदारनि खे ऐं उन खां पोइ सवनि जे तादाद में असांजा DOs आहिनि ऐं मास्टर ट्रेनर्स आहिनि ऐं अकेडमिक असांजी विंग आहे, जेकॾहिं सभिनी खे ही फ़ाल करणु चाहिनि त मां नथो सम्झां त एजुकेशन जी जेको फिरामी आहे, जेका तरफ़ील आहे, उहा मुतासिर ज़रूरु थींदी, पर उहा ईअं न थींदी जो असां माना तालीम खे चऊं त न हाणे असां ही सिलसिलो शुरू कंदा त असां हुनखे इनकार कंदासीं, न। पर असां अॼु बि चऊं था त ॿार जी तालीम सभु पंहिंजी ज़िंदगी सभ खां अहम आहे, उनजो मलहूज़े ख़्यालु रखियो वञे ऐं ऑनलाइन एजुकेशन जे सिलसिले में जेके बि वसीला आहिनि असांजी सिंध गवर्नमेंट उहे भरपूर तरीक़े सां इस्तेमालु करणु घुरिजनि, अहिड़ी तरबियत ॾियणु घुरिजनि। असां फुल सहकार कंदासीं, भले जेकॾहिं स्कूल ऐं ॿारनि खे मोकिलनि था, उस्तादनि खे कंहिं क़िस्म जी अहिड़ी ट्रेनिंग ॾींदा जेके उहे हिन जो ज़रियो टूल्स बणिजी सघनि त असां पंहिंजी सर्विस ॾियण लाइ तयारु आहियूं। ठीकु आहे, इंतज़ार चलकरी साहब, अवां सां लाइन ते मौजूदु रहिजो। गस्टा अॻवान अशरफ ख़ासकली साहब खां ॼाणणु चाहींदासीं त उन्हनि जूं तजवीज़ूं कहिड़ियूं आहिनि। अशरफ ख़ासकली साहब, अवां ॿुधाइजो जेकॾहिं हुकूमत पारां स्कूल खुलियल रखण जो फ़ैसिलो कयो वञे थो त उन जे लाइ अवां जूं तजवीज़ूं कहिड़ियूं हूंदियूं, छाकाणि त हिकु त तालीम जो नुक़सान बि न थिए शागिर्दनि जो ऐं ॿियो त जेके स्कूल आहिनि उहे बि हलंदा रहनि ऐं जेके हयातियूं आहिनि उहे बि महफ़ूज़ रहनि। ॾिसो न, जेकॾहिं गवर्नमेंट तालीमी इदारा असां मुंहिंजो उस्ताद पढ़ाइण लाइ रेडी आहे, पर मूंखे हिननि खे जेके बि SOPs जे लाइ रिक्वायरमेंट शयूं आहिनि उहे असांखे ॾियणियूं पवंदियूं। असां हुन लाइ रेडी आहियूं। या जेको ऑनलाइन सिस्टम आहे, जेके रेगुलर क्लासिस आहिनि ऐं ऑनलाइन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। सही नमूने सां ऑनलाइन ते एजुकेशन मिली नथी सघे ॿारनि खे। तव्हां वटि लाइट जो कोरान आहे, तव्हांजो नेट बि कोन हलंदो त ऑनलाइन ॿार किथां पढ़ंदा। मां त सम्झां थो 80% ॿारहाड़ी में कराची जो ई मिसाल वठो लाइट जो, कराची खां ॿाहिरि जेके ॿारहाड़ी आहे 12 खां 14 16 कलाक बिजली कोन्हे त हुते ऑनलाइन किथां हलंदा। असांखे अकोमोडेशन में फर्नीचर ऐं सैनिटाइज़र, मास्क वग़ैरह उस्ताद रेडी आहे। असां पंहिंजे हुन SOPs ते अमल ते रहूं। गवर्नमेंट बजाए क्रेडिट सस्तो क्रेडिट थियण जे कमु करे त गस्टा हुन सां हर अमल में गॾु। ठीकु आहे अशरफ ख़ासकली साहब, अवां सां लाइन ते मौजूदु रहिजो। हिन वक़्तु निजी स्कूल एसोसिएशन जा अॻवान आहिनि अब्बास बलोच साहब असां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम अब्बास बलोच साहब। अस्सलाम वालेकुम अब्बास साहब।
अब्बास साहब, आपको आवाज़ आ रही है? नाज़रीन, कोशिश कयूं था त अब्बास बलोच साहब सां असांजो राब्तो बहाल थिए ऐं उन्हनि जूं जेके तजवीज़ूं आहिनि उहे बि उन्हनि खां ॼाणे सघूं। अस्सलाम वालेकुम अब्बास बलोच साहब। बहुत शुक्रिया आपका। अब्बास बलोच साहब, आपसे जानना चाहेंगे, एक तो कल स्टेयरिंग कमेटी का इजलास तलब किया गया है, आपकी क्या तजावीज़ होंगी कि स्कूल जो हैं वो ऑनलाइन क्लासेस चलें या स्कूल जो हैं वो रेगुलर चलते रहें? स्कूल जिस तरह रेगुलर चल रहे हैं, हमारी तो यही है कि उसी तरह चलते रहें, क्योंकि जैसे कि तमाम लोगों का ये भी एक राय है कि जितनी SOPs पे स्कूल फॉलो कर रहे हैं शायद इस टाइम पे कोई भी नहीं कर रहा है। दूसरे जितने भी इदारे हैं उनके मुकाबले में स्कूल्स में SOPs पे बहुत अच्छी तरह से अमल दरामद हो रहा है। और जैसे कि आपको पता है कि पहले भी काफ़ी टाइम बच्चों का ज़ाया हो चुका है, तो अगर खुदा न खास्ता कोई स्कूल बंद किए गए तो यकीनन ये बहुत बड़ा लॉस होगा बच्चों के हवाले से और उनकी तालीम के हवाले से। तो हमारी तजवीज़ तो यही है कि जिस तरह स्कूल चल रहे हैं SOPs के साथ चलते रहने चाहिए। अच्छा अब्बास बलोच साहब, आपकी तजावीज़ क्या होंगी अगर हुकूमत की तरफ से ये फैसला किया जाता है कि स्कूल को बंद किया जाए? देखिए, हम तो फिलहाल तजवीज़ की मुखालिफत करेंगे स्कूल बंद करने के हवाले से, क्योंकि ऑनलाइन सिस्टम जो है वो पहली बात कि हमारे मुल्क में इतना कामयाब नहीं है, लोगों की अफोर्डेबिलिटी नहीं है उनके डिवाइसेस के हवाले से या फिर नेट के प्रॉब्लम के हवाले से। तो जो पिछले 2-3 महीनों में लॉकडाउन के दौरान ऑनलाइन का सिस्टम था वो इतना कामयाब साबित नहीं हो सका था। तो हमारी तजावीज़ तो हुकूमत से मुतालबा भी यही है कि स्कूलों को बंद न किया जाए और जिस तरह SOPs को फॉलो करके किया जा रहा है उसी तरह तालीम के सिलसिले को जारी रखा जाए। तो अब्बास बलोच साहब, एक तो ये कोरोना के केसेस जो हैं वो हर रोज हम देख रहे हैं कि स्कूलों में हर रोज कोरोना के केसेस जो हैं उनमें इजाफा पाया जा रहा है, तो आप नहीं समझते कि स्कूलों को बंद किया जाने का जो फैसला है वो उनके हक में होगा? कोरोना के केसेस ओवरऑल पूरे मुल्क में बढ़ रहे हैं, तो इसकी वजह से आप न तो अपनी फैक्ट्रीज बंद कर सकते हैं, न ट्रांसपोर्ट बंद कर रहे हैं, सिर्फ आपका ये जो स्मार्ट लॉकडाउन है वो आप लगाते हैं। और जिन स्कूल में अगर कोई केस निकलता भी है तो उस स्कूल को बंद कर दिया जाता है 15 दिन के लिए, 20 दिन के लिए। तो ये चीज़ तो हो सकती है, लेकिन अगर बिल्कुल ही आप तालीम को बंद कर देंगे तो आप ये सोचेंगे 1 साल के बाद आपके बच्चे कहाँ खड़े हुए होंगे। पहले उनके 8 महीने ज़ाया हो चुके हैं और अगर 6-8 महीने और ज़ाया हो गए तो उनकी तालीम की पोजीशन क्या होगी और वो बच्चे किस पोजीशन पे होंगे। तो जिस तरह के हालात हैं तो कोरोना एकदम से ख़त्म नहीं हो जाना है, इसके साथ ही चलना है। तो हमारा तो यही है कि इस तरह लगा रहा है, तो उम्मीद है कि SOPs को फॉलो करके हम रिजल्ट अच्छे हासिल कर सकते हैं। ठीक है, बहुत शुक्रिया आपका अब्बास बलोच साहब। इंतजार चलगरी साहब वहाँ जी भी बड़ी मेहरबानी। नाज़रीन अवांखे ॿुधायो से PTLF अॻवान इंतजार चलगरी साहब, गस्टा अॻवान अशरफ ख़ासकली साहब ऐं निजी स्कूल एसोसिएशन जा अॻवान आहिनि अब्बास बलोच साहब असां लाइन ते मौजूदु हुआ ऐं मिलियल जुलियल ही उन्हनि जो रद्दमल अचे पियो त स्कूल बंदि कजनि या न कजनि, छाकाणि त सुभाणे जेको स्टेयरिंग कमेटी जो इजलास तलब कयो वियो आहे उन में स्कूलनि बाबति इहो अहम फ़ैसिलो कयो वेंदो त स्कूलनि खे आया बंदि कजे या उन्हनि खे खुलियल रखियो वञे, छाकाणि त जेके स्कूलनि में कोरोना जा केसिस आहिनि उहे हर रोज़ वधनि पिया, उन्हनि में इज़ाफ़ो ॾिठो वञे थो। उन खां पोइ इहो तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी पारां सुभाणे स्टेयरिंग कमेटी जो अहम इजलास तलब कयो वियो आहे जंहिं में स्कूलनि बाबति को अहम फ़ैसिलो कयो वेंदो।